अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायराज किचन। अॼु असां मायराज किचन में खणी आया आहियूं रमज़ान स्पेशल रेसिपी आलू जा समोसा। आलू जा समोसा ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां असां हिकु प्याले में मैदो विधो आहे 2 कप्स। जाण विझूं था 1/4 टीस्पून, जीरो विझूं था 1/4 टीस्पून, लूणु विझूं था 1/2 टीस्पून ऐं कुकिंग ऑयल विझूं था 3 टीस्पून। चङी तरह सां सभिनी शयुनि खे मिक्स कयो आहे ऐं सभई शयूं चङी तरह सां मिक्स थी वियूं आहिनि त हाणे ॿीहर 3 टीस्पून जे क़रीब तेल विधो आहे, चङी तरह सां मिक्स कयो आहे ऐं हाणे मैदे खे ॻोहींदासीं नीम गरम पाणी सां। आहिस्ते आहिस्ते असां पाणी विझंदा वेंदासीं ऐं मैदे खे चङी तरह सां ॻोहींदासीं जेसिताईं त मैदो नरम ऐं स्मूथ थी वञे। जी फ्रेंड्स, मैदो ॻोहे छॾियो आहे। हाणे असां मैदे खे कवर था कयूं प्लास्टिक रैपिंग शीट सां ऐं रखंदासीं तक़रीबन 10 मिनट्स जे लाइ। 10 मिनट्स जे लाइ असां मैदे खे ईअं रखे छॾियो हुयो। हाणे ॿीहर मैदे खे चङी तरह सां ॻोहियूं था ऐं चङी तरह सां ॻोहे हिकु दफ़ो ॿीहर कवर करे रखे छॾींदासीं। ऐं हाणे असां खयां आहिनि 3 अदद उॿरियल आलू। आलू खे चङी तरह सां छिले मैश करे छॾियूं था। आलू चङी तरह सां मैश करे छॾिया आहिनि। हाणे हिकु कढ़ाई में तेल विझूं था तक़रीबन 2 खां 3 टीस्पून। मस्टर्ड सीड्स यानी राई दाना या अहुर बि चइबो आहे विझूं था 1/2 टीस्पून, जीरो विझूं था 1 टीस्पून ऐं थोरी देरि जे लाइ पचाईंदासीं तक़रीबन 3 खां 4 सेकंड्स जे लाइ। ऐं हाणे विझूं था मैश थियल आलू। आलू चङी तरह सां मिक्स कयूं था ऐं विझूं था हेड 1/4 टीस्पून, लूणु विझूं था तक़रीबन 1 टीस्पून जे बराबरि। तव्हां चाहियो त पंहिंजे टेस्ट जे मुताबिक़ घटि या वधि विझी सघो था। कुटियल ॻाढ़ा मिर्च विझूं था 1 टीस्पून, सुकंद हणण जो पाउडर विझूं था 1 टेबल स्पून, कटियल सावा मिर्च विझूं था 2 खां 3 अदद, कटियल सावा धाणा आहिनि 1/2 कप। ऐं हाणे चङी तरह सां सभिनी शयुनि खे मिक्स कयूं था ऐं असां आलू जे मिक्सचर खे पचाईंदासीं तक़रीबन 1 खां 2 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते। जी फ्रेंड्स, असां 1 खां 2 मिनट्स जे लाइ आलू जे मिक्सचर खे विचोली बाहि ते पचायो आहे। हाणे विझूं था फूदने जा सुकल पत्ता 1 टेबल स्पून ऐं 2 खां 3 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते पचाईंदासीं। ऐं 2 खां 3 मिनट्स ताईं हल्की बाहि ते पचाइण खां पोइ समोसनि जो मसालो तयारु थी चुको आहे त असां चुल्हो बंदि करे छॾियूं था। ऐं हाणे असां खयूं आहे ॻोथल मैदो। मैदे खे हथनि जी मदद सां चङी तरह सां रोल ठाहींदासीं ऐं रोल जा 6 हिसा करे छॾींदासीं। ऐं हाणे असां मैदे जो हिकु हिसो खयों आहे, पेड़ो ठाहे करे थोरो ख़ुश्क अटो छणकियो आहे। पेड़े खे चङी तरह सां वेले मानी जी शेप ॾेई छॾींदासीं। पेड़े खे मानी जी शेप ॾेई छॾियो आहे त हाणे असां मानी खे विच मां कट कयूं था ऐं कटे 2 अदद समोसा पटी ठाहे छॾियूं था। ऐं असां हिकु समोसा पटीअ खे समोसे जो शेप ॾिनो आहे ऐं आलू जो मिक्सचर समोसा पटी में भरे करे साइडनि खे पाणी जी मदद सां चङी तरह सां सील करे छॾींदासीं, जीअं त तव्हां वीडियो में ॾिसी रहिया आहियो। ऐं साॻी तरीक़े सां ॿी समोसा पटी खे बि आलू जे मिक्सचर सां फिल करे ऐं साइड्स पाणी जी मदद सां सील करे छॾींदासीं। साॻी तरह सां असां सभई समोसा तयारु करे छॾिया आहिनि। ऐं हाणे असां कढ़ाई में तेल गरम कयो आहे। तेल जीअं गरम थी वियो आहे त हाणे असां समोसनि खे फ्राई कंदासीं
जेसिताईं त समोसा लाइट गोल्डन थी वञनि, तक़रीबन 3 खां 4 मिनट्स जे लाइ विचोरी बाहि ते। जी फ्रेंड्स, समोसा लाइट गोल्डन ऐं क्रिस्पी थी चुका आहिनि ऐं असांजा समोसा सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहिनि। तव्हां समोसा सर्व करे सघो था रायते सां या पोइ टमेटो केचप सां। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। उमेद कयूं था तव्हांखे असांजी अॼु रेसिपी पसंदि आई हूंदी। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी कॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।